शाख जे ॻोठ मोहम्मद कलोड़ में जेके रवासी मिसकिन गरीब मारूड़ा माण्हू आहिनि उन्हनि जे घर खे बाहि लॻी वई आहे जेको अलाह ताला सड़ी रखी वियो आहे ऐं ॻोठाणा मौजूद आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। बकरियूं हुयूं माल ढॻो हुयोसीं बंद बंजर हंध बंद बिस्तरा इलाही असांजो माली नुक़सानु थियो आहे। अपील आहे नतीजा साहिब फज़ल अली साहिब जेके बि MN MP उन्हनि खे अपील आहे असां माली मदद कयूं ग़रीब आहियूं मिसकीन आहियूं कोरेस आहियूं बाबा ईसाई आहे जेके बि आहिनि सरकारी इदारा उन्हनि में फ़ोन कई ते तॾहिं वेंदा आहियूं जेके गाॾियूं आहिनि पाणीअ वारियूं उहे बि सही न आहिनि। असां फायर ब्रिगेड खे इतला ॾिनो उहा न पहुती इतला ॾिनूं उहा न पुॼी बकरियुनि खां सवाइ ॿियो तव्हांजा कहिड़ा जानवर जे पास यासीं पाॾो हुयो बकरियूं ज़ख़्मी थियूं गऊं साईं हुई उहा सड़ी वई बसि इलाही माली नुक़सानु थियो आहे मदद कई वञे असां ग़रीब आहियूं अल्लाह जी कुदरत कहिड़ी बाहि लॻी आहे सॼो घर सड़ियो आहे अल्लाह जो नालो महबूब जो नालो महफ़ूज़ आहे हिनखे बाहि थोरी ख़र्च न ॾिनी आहे कोई पासे सही आहे कादरो सॼो वीचारो घर सड़ियो आहे ग़रीब आहे बकरी बि सड़ी वई घर बि सड़ी वई काश हिन मिसकीन हिन बचे महिरबानी जी ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं हुननि जो चवणु हुयो त असांजूं बकरियूं ऐं गऊं उन खां अलावा जेको अलाह ताला रखियलु हुयो हिन जॻह ते उहो बि सड़ी रखी वियो आहे। असां तक जे चूंडियल नुमाइंदनि MN नफ़ीज़ा शाह MPA मुनवर अली वसाण MPA प्यार अली शाह ऐं MN फज़ुल शाह ऐं ॿियनि बसवारनि खे अपील था कयूं त असांजी माली मदद कई वञे ऐं असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं असांजो गुज़र सफ़र इन जानवरनि ते हुयो ऐं असांजा उहे सड़ी रख थी विया आहिनि। कैमरामैन सां गॾु मोहम्मद नवाज़ गाओ परवाज़ न्यूज़ फ़कीराबाद।